खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद। घारो रिपोर्ट शाहजहान घारो लग भंबोर ज़फ़ायर विंड कंपनी प्रोजेक्ट जे इंतजामिया ऐं मक़ामी माहिगिरनि जे विच में रस्ताबंदी वारी हलंदड़ तकरार तां रखियल ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। ज़फ़ायर विंड कंपनी प्रोजेक्ट इंतजामिया पारां मक़ामी माहिगिरनि जा मछीअ जे शिकार लाइ समुंड ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता बंदि किया विया हुया, जंहिं करे मक़ामी माहिगिरनि कंपनीअ जी गेट अरो मुसलसल 4 ॾींहं ऐं राति सी में भी धरणो हणी वेठल आहिनि ऐं सख़्त परेशानियुनि में मुब्तला आहिनि। इहे पंहिंजो गुज़र सफ़र करण में तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अॼु उन मामले ते टियां कड़ी जी कोशिश लाइ सूबाई वज़ीर जेल खाना जात हाजी अली हसन ज़रदारी, सूबाई वज़ीर ससी पलीजू ऐं ज़िले काउंसिल जे चेयरमैन हमीद पंवर जे नोटिस वठण ऐं टिया कड़ी करण बाद ॻाल्हियूं रखियूं वयूं हुयूं। एहतजाज कंदड़ माहिगिरनि जी अॻुवाणनि जिन में यूसी ककड़ान जे चेयरमैन हबीब रहमान, मकबूल हदियो बलोच, मुमताज़ हदियो बलोच, ज़िले काउंसिल मेंबर्स सच्चल ख़ासकली, कमाल खान जोखियो, रहीम खान शोरो, चेयरमैन भंबोर ऐं घारो टाउन जे वाइस चेयरमैन मीर बाबू पंवर ऐं घारो प्रेस क्लब जे उहिदेदार शामिल हुआ। कंपनी इंतजामिया सां असिस्टेंट कमिश्नर साकरो राशिद अली चना जी ऑफिस घारो में ॻाल्हि ॿोल कई वई, पर ज़फ़ायर विंड मिल इंतजामिया मक़ामी माहिगिरनि जा मुतालबा मञण खां इनकार कयो। और हमें जो प्रेशर है सबसे ज्यादा दूसरी बात ये है कि ये जो एक सवाल ही पैदा नहीं होगा। जब वो काटेंगे तो लेके जाएंगे ना, तो काट के वहाँ पे फेंकेंगे तो अपना नुकसान हमारे सब बहाना मछली का शिकार करने वाला भी अभी दरियाजी पे जाएंगे तो मैंग्रोव को काटे, क्योंकि उसकी अहमियत को सबसे ज्यादा वही समझता है। उड़ानी हो जी देखें हम मांग वापस पे आए वो लेटर वो कुछ कहे तो वो मां वापस करें। ये मतलब जिया ता जो वीडियो बाहर इन्होंने एडिशन पूरी में तो करते हैं जैसे था